श्रीमद् भगवत गीता अध्याय 2 सांख्य योग। संजय दशरथ खे चवण लॻो त हे राजन, अर्जुन जॾहिं दया में भरिजी करे पियो, अखियूं पंहिंजो कावड़ में लाल थी वियूं ऐं सारो शरीर ॾकण लॻियसि, उहो हाल ॾिसी भगत विचल श्री कृष्ण भॻवानु चवण लॻो त हे अर्जुन, युद्ध जे विच में उहो दुख ऐं दर्द तोखे किथां आयो? उहा त नीच माण्हू जी ॿुधी आहे, उन करे तोखे सरग बि कोन मिलंदो ऐं जहान में बि तुंहिंजो जस न थींदो। हे अर्जुन, उहा अज्ञानियुनि जहिड़ी ॿुधी तो में न हुअणु घुरिजे। हे अर्जुन, उन्ही नीच ॿुधी खे त्याग कर ऐं उथी युद्ध कर। अर्जुन श्री कृष्ण भॻवान जा उहे वचन ॿुधी चवण लॻो त हे मधुसूदन, हे दुष्टनि खे नाश करण वारा, उहे मुंहिंजा पंहिंजा पहिरां मित्र भीष्म पितामह ऐं द्रोण आचार्य त पूॼा करण जे लाइक़ु आहिनि। उन्हनि जे अॻियां कुझु फल पुष्प पेटा रखणु घुरिजे, पर हे स्वामी, पूॼा त न कजे, पर उल्टो उन्हनि सां युद्ध कजे। हे त मुंहिंजा गुरू आहिनि, उन्हनि जे मारण खां त मूंखे संसार में पिने पंहिंजो पेट पालणु वधीक चङो थो लॻे। हे स्वामी, इंद्रियुनि जे सुख लाइ मां हिननि सां युद्ध करियां ऐं राजाई जा भोग भोॻियां। उहे कहिड़ा भोग आहिनि? निसोरा रत पवन सां भरियल आहिनि। ऐं स्वामी, उहा ॻाल्हि बि चई नथी सघिजे त हरू भरू का मुंहिंजी जीत थींदी। पर हे स्वामी, मां पक चवां थो त जेकॾहिं द्राष्ट्र जा पुट युद्ध लाइ बीठा आहिनि, तिन खे मारण करे मुंहिंजो जीअण मुश्किल आहे, छो त ही सभु मुंहिंजा कुंडपी आहिनि ऐं पूॼा करण जे लाइक़ु आहिनि। हे स्वामी, तव्हां चओ था त नीच ॿुद्धीअ धारण न कर, सो हे स्वामी, मां अहिड़ो अज्ञानी आहियां जो मां धर्म खे बि नथो ॼाणा त धर्म छा आहे ऐं अधर्म छा आहे। हे स्वामी, मूंखे का बि ख़बर नथी पवे। मां हाणे तव्हांजे शरण आयो आहियां। हे स्वामी, जंहिंमें मुंहिंजो कल्याण थिए उहा ॻाल्हि मूंखे ॿुधायो। हे दयालु, मूंखे हाणे ॾाढी चिंता थिए पई ऐं मूंखे अहिड़ी का बि ॻाल्हि ॾिसण में कान थी अचे जंहिं करे मुंहिंजी चिंता लही वञे। हे प्रभु, उन्हनि खे मारण करे जेकॾहिं मूंखे खणी धरती ऐं पाताल ऐं स्वर्ग जो राज बि मिले, तॾहिं बि मुंहिंजी चिंता न लहंदी। सो हे प्रभु, मां रुॻो उन्हनि खे धरती जे राज लाइ मारियां। हे प्रभु, मां युद्ध न कंदसि। संजय चवण लॻो त हे राजा द्राष्ट्र, अर्जुन खे श्री कृष्ण भॻवानु चिंता में ॿुधी ॿुॾल ॾिसी खिली ख़ुशी मां चवण लॻो त हे अर्जुन, सांख्या शास्त्र जो मतो ॿुध। हे अर्जुन, जेके ज्ञावान पुरुष आहिनि से मरंदड़नि ऐं जीअंदड़ जो शोक न कंदा आहिनि। हे अर्जुन, जंहिंजे मारण जी तोखे चिंता थी आहे, से तुंहिंजे चवण करे मारिजी कोन वेंदा आहिनि। ऐं ही अर्जुन, ही न हाणे पैदा थिया आहिनि ऐं न पोइ, ऐं हाणे बि आहिनि ऐं पोइ बि थींदा। हे अर्जुन, ही जो ॻाल्हाइण वारियूं आत्माऊं आहिनि से अविनाशी आहिनि। हे अर्जुन, ही देह जूं 4 अवस्थाऊं आहिनि, हिकु बालक, ॿियो जोबन, टियों ॿुढ़ापण, चौथों मरण। उहे देह जा धर्म आहिनि। सो ज्ञावान पुरुष आत्मा खे अविनाशी सम्झनि था ऐं मरण देह जो धर्म आहे, ऐं ईअं सम्झी करे बलवान ॿुद्धीवान कंहिं जो बि शोक कोन कंदा आहिनि। हे कंती पुत्र अर्जुन, तोखे इंद्रियुनि जो ज्ञान प्राप्त थियो आहे, सो उहो ज्ञान दुख सुख खे पैदा कंदड़ आहे ऐं उहो दुख सुख थिए बि थो त वरी नास बि थिए थो, उहो सदाईं न रहंदो आहे। हे अर्जुन, उन खे तूं पंहिंजे वस कर। जंहिं पुरुष उहे इंद्रियूं पंहिंजे वस कयूं आहिनि, यानी जेको दुख ऐं सुख खे हिकु समा करे सम्झे थो, उहो ई मोक्ष खे पाए थो। हे अर्जुन, हीअ आत्मा सभु व्यापक आहे, तंहिंखे तूं अविनाशी सम्झ, जा कॾहिं बि नास थियण जी न आहे ऐं कंहिंजे मारण जी न आहे। हीअ जो नासूत शरीर आहे, सो पैदा बि थिए थो त वरी नास बि थिए थो। उहो वरी कहिड़ो आहे जो नरहार आहे, यानी कुझु खाए पीए नथो ऐं नई वरी हिन आत्मा जी माप बि का आहे ऐं त केतिरी आहे। तंहिं करे अर्जुन, तूं उथी युद्ध कर। जी कोई चवे त तो हुननि खे मारियो आहे, पर हे अर्जुन, न कंहिं मारियो आहे त कोई मोह आहे। आत्मा उहा आहे जा न ॼमे थी न मरे थी, ईअं बि न आहे त कॾहिं कान्हे। आत्मा उहा आहे जा जनम मरण खां रहत आहे, नित्य आहे, अविनाशी आहे। कंहिंजे चवण ते मरे बि नथी वञे ऐं शरीर मरे बि थो ऐं ॼमे बि थो
मरण शरीर जो धर्म आहे ऐं आत्मा सदाईं अमर आहे। हे अर्जुन, जिन अहिड़ो आत्मा खे न सम्झियो आहे से अज्ञानी पुरुष आहिनि। हे अर्जुन, जेको चवे थो त मूं हुनखे मारियो या हिननि मूंखे मारियो आहे सो बि अज्ञानी आहे। हे अर्जुन, देह ऐं आत्मा जो संजोग कठो ई आहे। कहिड़ी तरह सो ॿुध, जहिड़ी तरह मेरो कपिड़ो लाहे वरी खणी अछो कजे, तीअं आत्मा पुराणी देह छॾे वरी वञी नई देह में पवे थी। ऐं वरी आत्मा कहिड़ी आहे, जा हथियारनि सां वड़िजे नथी, बाह में सड़े नथी, पाणी में ॿुॾे नथी, हवा में सुके नथी। अहिड़ी आत्मा आहे सा न्यारी आहे, जा ज़ख़म खां ॿुॾण खां, सड़ण खां, सुकण खां परे आहे ऐं सदाईं अविनाशी आहे। कॾहिं बि हू नास थियण जी न आहे ऐं सर्वव्यापक आहे। तंहिं करे हुनखे नत्य ऐं निश्चल चवनि था। वरी आत्मा कहिड़ी आहे, जा ॾिसण खां परे आहे, हुनखे कंहिं बि कोन ॾिठो आहे ऐं न कंहिंजे ख़्याल में थी अचे, कुझु करे बि नथी। हे अर्जुन, जिन अहिड़ो आत्मा खे सम्झियो आहे से वरी कंहिंजी चिंता कनि। जहिड़ी तरह मूं तोखे चयो हो त हे अर्जुन, तो आत्मा खे अहिड़ो नथो ॼाणी त बि ख़्याल करे ॾिस त जेको ॼाणो आहे सो नेठि, जेको ॼाओ आहे सो नेठि मरंदो ऐं जेको मोह आहे सो नेठि ॼमंदो। अहिड़ी तरह हे अर्जुन, तूं ईअं ॼाणे कंहिंजो ॾुख न कर। हाणे वरी ॿी ॻाल्हि ॿुध। हे अर्जुन, ही जे भूत प्राणी आहिनि तंहिंजी जेका आदि ऐं अंत कान्हे त उहे किथां आया आहिनि ऐं केॾांहुं वेंदा। हे विच में ई था ॾिसजनि। जॾहिं ही शरीर खे छॾनि था तॾहिं का सुध कान थी पवे त केॾांहुं विया। जिन जी आदि ऐं अंत ई कान्हे त किथां आया, केॾांहुं वेंदा, त उन्हनि जी चिंता वरी कहिड़ी करणु घुरिजे। तंहिं करे हे अर्जुन, चिंता करणु चङी न आहे। वरी ॿियो ॿुध, जेको हिन आत्मा खे ॾिसणु घुरे सो ई अचरज करे ॾिसे, जेको चवे सो बि अचरज करे चवे, जेको ॿुधे सो बि अचरज करे ॿुधे। उहो अचरज छा आहे, जेको कुझु बयानु करे नथो सघिजे त छा आहे। जंहिंखे देह में रहंदे बि मन न ॼाणे त छा आहे, तंहिंजी चिंता वरी कहिड़ी करणु घुरिजे। हिकु ॻाल्हि जी पक करे ॼाण, आत्मा अविनाशी आहे। उन ई करे हे अर्जुन, तूं कंहिंजी चिंता न कर। तूं खतरी आहीं ऐं युद्ध करणु तुंहिंजो धर्म आहे। तंहिं करे तूं पंहिंजे खतरी धर्म खां न फिर ऐं उहो समूह खतरनि लाइ ॾाढो कठिन आहे। पंहिंजे अछा सां ही योद्धा अची गॾिया आहिनि ऐं स्वर्ग जा दरवाज़ा उन्हनि लाइ खुलिया पिया आहिनि। हे अर्जुन, जेको खतरी युद्ध कंदे मरे थो सो सिधो स्वर्ग में वञे थो। सो जेकॾहिं तूं युद्ध न कंदे त तुंहिंजो सभु धर्म नाश थी वेंदो, जस बि हलियो वेंदो। सो तूं पंहिंजे धर्म ऐं जस छॾे पाप में न पओ। जेके तुंहिंजे जस ॻाईंदा आहिनि सभई तुंहिंजो अबजेस ॻाईंदा ऐं चवंदा त अर्जुन में कुझु बि न आहे, उन में कुझु बि बल न आहे। सो ॿुध जो युद्ध मां हलियो वियो। सो हे अर्जुन, उन नंदा खां मरण भलो आहे। जॾहिं त पंहिंजे नंदा ॿुधीं तॾहिं तोखे ॾाढो ॾुख थींदो। जेकॾहिं तूं युद्ध जे विच में पंहिंजो शरीर त्याग कंदे त हिकदमि तूं वञी स्वर्ग खे प्राप्त कंदे ऐं जे युद्ध खटींदे त धरती जे राज जो सुख भोॻींदे। तंहिं करे हे अर्जुन, तूं उथे युद्ध कर। सुख दुख लाभ हानि जीत हार खे हिकु जहिड़ो ई सम्झ ऐं उथे युद्ध कंदे त तोखे कुझु पाप न लॻंदो। हे अर्जुन, मूं तोखे सांख्य शास्त्र जो मतो ॿुधायो आहे। हाणे योग शास्त्र जो मतो ॿुध। सो योग कहिड़ो आहे, जंहिंजे ॿुधण सां ऐं सम्झण जे करे जीव जनम मरण जे बंधन खां छुटी मुक्ति खे प्राप्त करे थो। हे अर्जुन, मां पंहिंजे भक्तनि सां कहिड़ो आहियां, जेको मुंहिंजा भगत मुंहिंजी शेवा पूॼा प्रेम सां कनि था ऐं उन प्रेम में के अॻे पूॼा कनि था, के पोयां पूॼा कनि था। सो उन भक्तनि ते पाप कोन्हे। मां उन्हनि जे कंहिं बि करे ॿुधां थो, कीअं बि करे ॿुधां थो। जे मुंहिंजा भगत मुंहिंजे प्रेम में मगन थी विया आहिनि, तिन खे का बि सुर्त कान आहे। हे अर्जुन, मुंहिंजी भक्ति ॾिसण में थोरी आहे, पर अॻियां उन्हनि जो फल तमामु घणो आहे। उहो फल कहिड़ो आहे, जनम मरण खां छुटी मुंहिंजे अविनाश पद खे वञी प्राप्त कंदो आहे। भगतनि सां मुंहिंजी ॿुध आहे। सा चयमि, भक्ति जो फल बि चयमि। हाणे जहिड़ी रीति मूंसां भक्तनि जी ॿुध आहे सो ॿुध। हे अर्जुन, मुंहिंजे भक्तनि जे फ़क़ति मुंहिंजे चरणनि कमलनि जी शेवा सां प्रीत आहे। मूंखां सवाइ ॿिए कंहिं बि देवता खे नथा पूॼनि। मुंहिंजे नाले खां सवाइ ॿियो मुख मां कुझु बि नथा चवनि, नथा ॿुधनि। फ़क़ति मुंहिंजे चरण सां ई हिन
उन्हनि जी प्रीत आहे। जिन जी ॿुध मां मूंसां कान्हे उन जी ॻाल्हि ॿुध। उन्हनि जी ॿुध सदाईं पई भटके, जंहिंमें ख़्यालु कनि तंहिंमें बराबरि न लॻनि। ऐं उहे माण्हू कहिड़ा आहिनि जिन जो निश्चो मूंसां कोन्हे। से माण्हू देवताउनि खे पूॼनि था, उपदेश कनि था, अहिड़ा अंधा मूर्ख पाण खे पंडित सॾाइनि था। हे अर्जुन, वेद जे वाद में पाण बि मोहिया पिया आहिनि, लोकनि खे बि पिया मोहिनि। जंहिंजे इंद्रियुनि जे भोगनि में कामना आहे, उन्हनि भोगनि खे सरगी पद करे था सम्झनि, सो उहे सरग में वञी करे अची हेठि पवनि था। सो उहे घणनि ॿुधिन वारा जिन जो हिकु निश्चो न आहे, सही सरग खां करे किरी हेठि अची पवनि था ऐं हर हर संसार में ॼमनि ऐं मरण पिया। कर्म बि उहे ई पिया कनि जिन जे करण करे तमामु कष्ट थिए थो। उन्हनि कर्मनि करे थोरो वक़्तु वञी सरग खे प्राप्त कनि था ऐं वरी जल्दी किरी पवनि था। अहिड़ी ॿुधी वारा थोरा आहिनि जिन जे अच्छा इंद्रनि जे भोगनि में लॻल आहिनि ऐं संसार में पंहिंजी वॾाई पिया कनि। उन्हनि ॻाल्हियुनि करे जिन जी ॿुधी अंधी थी पई आहे, तिन जी ॿुधी जो भाव मूं में नथो लॻे। मूं में भाव रखण खां सवाइ उन्हनि जो कल्याण कॾहिं बि न थींदो। हाणे अर्जुन, वेद जो विस्तार ॿुध। हे अर्जुन, वेद जी विधि बि 3 गुणनि मंझि आहे। तूं उन्हनि 3 गुणनि खां न्यारो थी ऐं कीअं रह जिते न गर्मी आहे, न सर्दी आहे, न जनम आहे, न मरण आहे। अहिड़ी जा आत्मा आहे, सा सत स्वरूप ऐं नित्य आहे। तूं उन्ही जा जुड़ उत्तम सुख ऐं इंद्रनि जे भोगनि जो सुख, तिन जे विच में वॾो भेद आहे। उन जी दुर्शाट ॿुध। जीअं खूह ते वञिजे, उन मां कोशिश करे पाणी कढिजे, तॾहिं पाणी पीअण में ईंदो, पर चङी तरह खूह में सनानु करण में न ईंदो ऐं न कपिड़ा धोअण में ईंदा। पर नदी तलाउ में कपिड़ा धोअण, सनानु करण ऐं पाणी पीअण जो चङी तरह कार्य निकिरी सघंदो। अहिड़ी तरह आत्मा भरम सां वञो मिले, आत्मा जो सुख बि पाताई। तंहिं करे अर्जुन, अहिड़ो जो आत्मा जो सुख आहे, तूं उन सां जुड़। तुंहिंजो त खतरी धर्म आहे। तूं का बि कामना न कर। तूं हार जीत सभु बराबरि ॼाणी, उसी युद्ध कर, हर्षोक रहत थी। ऐं उन्ही खे सम सत योग चइबो आहे। पाप पुण्य ॿिन्ही जो त्याग करे आत्मा सां जुड़। अहिड़े ज्ञानी पुरुष जी आहिनि से कंहिं बि ॻाल्हि जी तमना नथा रखनि ऐं सदाईं मूंसां प्रीत रखनि था। जेके फल जी आशा रखनि था, उहे अज्ञानी आहिनि। हे अर्जुन, जॾहिं तूं मूं में निश्चय रखंदे, तॾहिं जनम मरण खां छुटंदे ऐं मुंहिंजे अविनाशी पद खे प्राप्त थींदे। हे अर्जुन, जॾहिं मोह रूपी फांसी खे तुंहिंजे ज्ञान रूपी ॿध छीनींदी, तॾहिं जेके शास्त्र ॿुधा अथई, तंहिंजो फल तोखे मिलंदो। श्री कृष्ण भॻवान जा उहे अमृत रूपी वचन ॿुधी अर्जुन पुछण लॻो त हे केशु, समाधि में जुड़ियल सतत प्रज्ञा विस्तार ॿुधी वारो या आदर्शी माण्हू जा कहिड़ा लक्षण आहिनि? उनजो व्यवहार कहिड़े नमूने थिए थो? उहो कीअं ॻाल्हाए थो ऐं कीअं रहे थो ऐं कीअं हले थो? एतिरो ॿुधी श्री कृष्ण भॻवानु ख़ुशीअ मां चवणु लॻो त हे अर्जुन, जंहिंजी कामना कंहिं बि ॻाल्हि थियण ते थी, तंहिंखे निश्चल ॿुधी वारो ॼाण। ऐं उहो कहिड़ो आहे ऐं उन जी देह खे दुख खणी थिए थो, तॾहिं उन जी जंहिंजी कामना कंहिं बि ॻाल्हि थियण ते, तंहिंखे निश्चल ॿुधी वारो ॼाण। ऐं ॿियो, उहो कहिड़ो आहे जो उन जी देह खे को दुख खणी थिए, तॾहिं बि उन जी चिंता नथो करे ऐं सुख जे लाइ बि का आछा नथो करे, कंहिं सां बि मोह नथो रखे, भय खां रहत आहे, कंहिं ते बि कावड़ नथो करे। अहिड़ो जो पुरुष आहे, तंहिंखे निश्चल ॿुधी वारो ॼाण। ऐं टियों, जंहिंजी कंहिं सां मित्रता कान्हे, चङी शइ सां हर्ष ऐं मुदी सां शौक़ नथो करे, उन जी ॿुधी निश्चल ॼाण। चोथों, जीअं कच्छूं पंहिंजा हथ पेर ऐं मुंहुं सभु खणी मगज़ में रखे वेहंदो आहे, तहिड़ी तरह जंहिं सभु इंद्रियूं जीतियूं आहिनि, तंहिंखे तूं निश्चल ॿुधी वारो ॼाण। ऐं माण्हू जॾहिं भोगनि खां निवृत थिए थो, तॾहिं उन्हनि खां भोग जा सभु विषय दूर थींदे बि भोगनि जे अच्छा जीअं ज्योति बणी रहे थी ऐं उहा भोग अच्छा परमात्मा जे दीदार हुअण खां हटी थी। हे अर्जुन, तोड़े ज्ञानी लोक इंद्रियुनि खे वस करण लाइ ॾाढा यतन कनि था, तॾहिं बि इंद्रियूं ॾाढियूं बलवान आहिनि
ऐं मन खे निश्चल करण नथियूं ॾियनि। हे अर्जुन, उन सभिनी इंद्रियनि खे तूं पंहिंजे वस कर। कहिड़ी रीति वस कर सो ॿुध। हे अर्जुन, मन जो पको ख़्यालु मुंह में रख। मन जे करे ई सभु इंद्रियूं सरजीत आहिनि। उन करे मन पकी रीति मुंह में रख त जीअं सभु इंद्रियूं पाण ई वस थींदियूं। जंहिंजे वस में इंद्रियूं आहिनि तिन जे ॿुधी तूं निश्चल ॼाण। जे मुंहिंजे नाले ध्यान खां सवाइ जतन कनि था तिन जो कार्य बिगड़े थो। जो माण्हू विषयनि जी ॻाल्हियुनि करे तंहिंसां संग करे सा विषयनि जे मन में ध्यानु करे त उन मां मन में काम खां वठी कामना उत्पन्न थींदी आहे। ऐं काम मां क्रोध, क्रोध मां लोभ, लोभ मां मोह, मोह मां चेतन जो नाश थिए थो। जॾहिं चेतन जो नाश थिए थो तॾहिं ॿुधी बि नाश थिए थी। पोइ जीअं ॿिया पुसूं डोर आहिनि तीअं हीअ बि पुसूं जी जूण वांगुरु आहे। उन करे जे मुंहिंजा भॻत आहिनि से संसारी माण्हुनि जो संग न कंदा आहिनि ऐं मूंखां सवाइ का ॿी ॻाल्हि कंदा आहिनि। ऐं मुंहिंजे भक्तनि खे मुंहिंजी उहा आज्ञा मिले थी। ऐं मुंहिंजे नाले खां ॿी का बि कामना न रखो। जिन जे मन में पको निश्चय मुंह में आहे तिन ते मां कृपा करियां थो। कहिड़ी कृपा करियां थो? संसार में जेके दुख आहिनि तिन खां उनखे छॾायां थो। हाणे जिन जी नास्तिक ॿुधी आहे तिन जी ॻाल्हि ॿुध। हे अर्जुन, नास्तिक ॿुधी छा खे चवंदा आहिनि? परमेश्वर किथे आहे? कंहिं ॾिठो आहे? जिन जो अहिड़ो ख़्यालु आहे तिन जी श्रद्धा मुंह में नथी लॻे ऐं मुंह में ध्यानु रखण खां सवाइ वरी उन्हनि खे को बि सुख प्राप्त नथो थिए। अहिड़ा जे ज्ञानी आहिनि से सदाई दुखी आहिनि। जेके अंदरनि जे भोगनि में फाथल आहिनि तिन खे को बि सुख प्राप्त नथो थिए। जहिड़ी तरह ॿेड़ी नदी जे पार वेंदी आहे, जॾहिं विच ते वेही वञी पहुचंदी आहे तॾहिं तूफ़ान अची लॻे त ॿेड़ी खे किनारे ते अचणु ॾाढो कठिन थी वेंदो आहे। तूफ़ान जे लॻण करे ॿेड़ी जा तख़्ता निकिरी वेंदा आहिनि ऐं पोइ जेके उन ॿेड़ी में माण्हू हूंदा आहिनि से ॾाढो दुखी थींदा आहिनि ऐं के केॾांहुं त के केॾांहुं दरिया जे छोलनि में हलिया वेंदा आहिनि। अहिड़े तरह ॿुधी खे इंद्रियनि ॾे वञण जी करे चस्का था मिलनि। तंहिं करे हे अर्जुन, तो पहिरियां इंद्रियनि खे वस कर। जिन इंद्रियनि खे वस कयो आहे तिन जी ॿुधी निश्चल ॼाण। हे अर्जुन, ॿियो ॿुध, सभु प्राणी जंहिंखे राति सम्झी रहिया आहिनि ऐं जीतींदड़ पुरुष उन में जाॻी पियो, जंहिंमें सभु जीव जागनि पिया, उहा विवेकी पुरुष लाइ राति आहे। जीअं समुंड जो तरफ़ भरपूर हूंदे मंझि नदी पवण करे बि गंभीर थी रहे थो ऐं पंहिंजी मर्यादा खे नथो छॾे, अहिड़ी रीति जेको माण्हू विषय भोग भोगींदे बि पंहिंजे धर्म मर्यादा जो त्याग नथो करे अर्थात धर्म जे हदनि अंदर ई रहे थो, उनखे शांति प्राप्त थिए थी। जेको माण्हू पंहिंजे मन में रहण वारी स्वार्थ जी कामना खे छॾे थो ऐं अछा थिए थो ऐं मां ऐं मुंहिंजो उन अहंकार ममता जी ॼार में नथो फासे, घमंड छॾे थो ऐं सभिनी जे मोह खे दूर करे थो, उन असंग वर्ती मां सां जगत जा सभु वहिंवार करे थो, उन खे ई शांति मिले थी। हे अर्जुन, ब्रह्म प्राप्त थियल ब्रह्म रूप बणियल माण्हुनि जी उहा चाल चलत आहे। हिकु दफ़ो उहा शक्ति प्राप्त थिए त पोइ उन्हनि खे कॾहिं बि मोह नथो थिए। जेकॾहिं कंहिंखे उहा स्थिति मरण जे वक़्तु प्राप्त थिए थी तॾहिं बि उन्हनि खे ब्रह्म निर्वाण अर्थात मोक्ष मिले थो। ईअं श्री मंद भगवत गीता संत ब्रह्म विद्या योग शास्त्र जो श्री कृष्ण अर्जुन जो संवाद वारो सांख्य योग ॿियों अध्याय समाप्त थियो। ताजबर अध्याय जो मक़सदु, जेको माण्हू पंहिंजे मन में पैदा थियल ॿिन्ही शुभ अशुभ कामनाउनि खे छॾे थो ऐं निज आत्म आनंद में मगन रहे थो, जेको दुख अचण करे उदास नथो थिए ऐं सुख में फासे नथो, जेको कंहिं में बि प्रीत नथो रखे, कंहिं खां बि ॾिजे नथो, कंहिं ते बि क्रोध नथो करे, जेको असंग वृत्ति सां रहे थो, शुभ जी वाखाण अशुभ जी निंदा नथो करे, जेको पंहिंजे अंदरनि सभिनी इंद्रियनि नक चप अखियूं खल कन पाणी ऐं मन खे उनजे भोगनि खां हटाए थो, उनजी ॿुधी अस्तर थियल आहे। जंहिं मन वस ना तंहिं ना ॿुधी, ॿुधी बन भावना नाथे, भावना बन शांति ना, शांति बन सुख नाहे। ॿिए अध्याय जो महात्म, श्री नारायण चवे थो त हे लक्ष्मी, दुखन देश में हिकिड़ो पूरन नाले नंगर आहे, उते हिकिड़ो देव शिशर मां रहंदो हो।
जो साध संगत जी शेवा कंदो हो। हिकु ॾींहुं साधुनि खे चवणु लॻो त हे स्वामी, मूंखे परमेश्वर जी भक्ति जो उपदेश ॾियो, जंहिं करे जनम मरण जे दुखनि खां छुटी पवां। तॾहिं हिकिड़े बाल ब्रह्मचारी चयो त मां तोखे गीता जे ॿिए अध्याय जो पाठ थो ॿुधायां, जंहिंजे ॿुधण सां तुंहिंजी मुक्ति थींदी। ऐं हिकिड़ो माण्हू रोज़ वन में ॿकरियूं चारण वेंदो हो ऐं हिकिड़ी जाइ में भॼन कंदो हो। हिकिड़े ॾींहुं जॾहिं सांझे जूं ॿकरियूं चारे घर थी मोटियो, तॾहिं उन ॿकरियुनि मां हिकु ॿकरी जा सभ खां अॻियां हुई। तंहिंखे हिकु शींहुं ॾिठो ऐं ॿकरी खे ॾिसंदे ई शींहुं गजगोड़ करे उथी भॻो। तॾहिं ॿकरार उहो हाल ॾिसी अचरज में पइजी वियो। ओचितो मां बि उते अची वियसि। तॾहिं ॿकरार मूंखे ॾिसी सारो अहवाल ॿुधायो। तॾहिं बाल ब्रह्मचारी चवणु लॻो त हे ॿकरार, हीअ ॿकरी अॻे जनम में ॾाइण हुई, वॾी दातमा हुई। जॾहिं हिन जो मुड़ुसु मरी वियो, तॾहिं हू हेकारे वॾी ॾाइण थी पई ऐं कंहिं बि सुहिणे ॿार खे ॾिसंदी हुई त उनखे खाई वेंदी हुई। ऐं हीउ शींहुं अॻे जनम में मारी हो। हिकु ॾींहुं शिकारी जंग में वियो ऐं हीउ ॾाइण बि जंग में वेई ऐं उन शिकारी खे खाए छॾियईं। उहो शिकारी हिते अची शींहुं थियो ऐं ॾाइण अची ॿकरी थी। शींहं खे अॻे जनम जी ख़बर हुई, उन करे शींहुं ॿकरी खे ॾिसी वठी भॻो। छो त हिन सम्झो त शायदि हाणे बि मूंखे खाइण आई आहे। तॾहिं ॿकरार चयो त हे स्वामी, को उपाउ बि आहे जंहिं करे असीं टई हिन नीच जनम खां छुटूं। तॾहिं बाल ब्रह्मचारी चयो त मां टिनी जो उपाउ करियां थो। हिकु जेल जे चर में हिकु पथर ॾिठमि, उन जे मथां श्री भगवत गीता जो ॿियो अध्याय लिखियलु पियो हो। ऐं हाणे मां तव्हांखे गीता जो ॿियो अध्याय ॿुधायां थो। बाल ब्रह्मचारी अञा गीता जे ॿिए अध्याय जा अखर ॿुधाए बसि कया त आकाश मां वमान आया ऐं सभिनी खे चाढ़े वठी विया। टिनी देह छॾे वञी देवताउनि जी देह पाताऊं। श्री नारायण चवे थो, हे लक्ष्मी, जेको माण्हू गीता जो पाठ करे थो या ॿुधे थो सो मुक्ति खे पाए थो। ईअं श्री भगवत गीता जो ॿिए अध्याय जो महात्म समाप्त थियो। हरिओम हरिओम।